अल्लाह पाक जो ही बानड़ो ग़रीबाणे घर में जाओ, सॼी उम्र पढ़िया कयाई, क़िस्मत संदसि साथ ॾिनो करोड़पति बणिजी वियो, पर तंहिं हूंदे बि ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारियई। ही सकरन शहर वेझो बाईपास भरिसां हिकु ॻोठ जो रहाकू चाचो मोहम्मद आचर सिंधी चवाण आहे। संदसि स्टोरी सफ़ा सादी आहे, पर स्टोरीअ जी पछाड़ीअ में कुझु सबक़ मिले थो। अचो त साणसि मुख़्तसिर कचहरी कयूं। उमिरि बाबति विरांङे खां अॻु सिखनि जी लॾपलाण जो हिकु वाक़ियो ॿुधाईंदे निशानी ॾिनई ऐं चयाईं त पढ़ियल न हुजण सबबि ॼम जी तारीख़ ऐं साल बाबति ख़बर न अथमि। उमिरि मूंखे वॾा पे अनपढ़, मां पे अनपढ़, पर मूंखे इहा ख़बर आहे जे ही अंग्रेज जो जेको झोड़ो थियो 77 में तुंहिंजे छा 47 में, त मां जेके सिख लॾिया थिए विया भरियूं खणी ॻोठ मथां छॾे वञनि पिया, त मूं उते लिकी पे ॾिठो उन्हनि खे, पको ॿार आहियां, त ते चवां उहे मूं ॾिठा ऐं मुंहिंजी जेका शनाख्ती कार्ड ते लिखियलु आहे 43 जा टाल आहे। सकरन बाईपास ठहंदे ज़रे घटि 30 साल अची थिया आहिनि, पर चवे थो ही त हाणे ठहियो आहे। न, ही हाणे ठहियो आहे। चाचो मोहम्मद आचर चवाण चवे थो त पंहिंजे दौर में कोॾी कोॾीअ जो भलो रांदीगर हुअसि। वरले का रांदि हाराई हूंदुमि न त सदाईं सोभारो थींदो हुअसि। 35-36 साल रांदि कई आहे ऐं मां कुदरत सां हारियो हूंदुसि त हारियो हो, न त मूं हारियो न आहे। मुंहिंजी कोॾी रांदि में छा आहे? भले इहा ख़ुशी थींदी, मां शादी वारा घुराए खणी वेंदा, अहिड़े मैदान ते वठी वेंदा जिते ख़ल्क़ ईंदी हुई। चाचे मोहम्मद आचर चवाण खां पुछियोसीं त भला अवां 86 वरनि जा अची थिया आहियो, यादगिरी बि सुठी अथव, उनजो राज़ छा आहे? त ॿुधायईं। देसी खीगी मां खाईंदो हुउसि, अंबा जी जल सां माल असांजो घणो हो, उहो मखण खे वलोड़े रखंदी, सुबुह जो खाई वरी हुनजे गोॾे ते सुम्ही रहंदो हुउसि, वरी 10 बजे उथी वरी खाईंदो हुउसि। अम्मा यादि अचे थी? अम्मा ज़ात आहे मुंहिंजे हथनि में गुज़ारे वई आहे। चाचा साईं, माण्हू त साॻियो ई आहे, पोइ सोच छो मटिजी वई आहे? रवैयनि में फेरो छो अची थियो आहे? भला उहो दौर कीअं हो ऐं हाणोको कीअं आहे? दौर जेको अलाह जो आहे, जेको वक़्तु उहो अलाह जो, उनखे ख़राबु न चइबो। ख़राबु 80 माण्हू थी विया आहिनि। जीअं असांजे वॾे चयो आहे कि जहिड़ा अवाम अहिड़े सरबराह बि ईंदा। अॻे असीं थोरा हुआसीं, अॻे असांजो 13 करोड़ हुआसीं, हाणे 20-25-30 करोड़ थी। हाणे लोभ लालच छो वधी वई आहे माण्हुनि जी? हा, लोभ बाबति ही वक़्तु फितने जो अची वियो। चाचे मोहम्मद आचर चवाण पंहिंजी आत्मकथा बाबति ॿुधाईंदे चयो त संदसि तालुक़ु हिकु सफ़ा ग़रीब घराणे सां हो। हू नंढपण में माल चारींदो हो, पोइ पढ़िया बि कयाई। नेठ खे सऊदी अरब वञण जो मौक़ो मिलियो। उते महिनत करे हुन जेका मिल्कियत ठाही, उन मां रुॻो संदसि 2 होटलुनि जी मालियत 10 करोड़ रुपयनि खां वधीक आहे। मां माल चारींदो हुउसि पंहिंजो बाप ॾाॾे जो छॾ, पर उन खां पोइ मुंहिंजो माल मुंहिंजे हथां ई मरी वियो, मुंहिंजे टेमे में मरी वियो। पोइ असीं मज़दूरी कंदा हुआसीं काठ जी। मिल्कियत मुंहिंजी बाप जी ज़मीन 2 एकड़ मूंखे पती मिलियलु आहे, 7 एकड़ सऊदी जी कमाई आहे, ॿियो 1 एकड़ 13 गुंठा हिते मुंहिंजी पती आहे हिन बाईपास ते, ऐं इहे 2 होटल आहिनि ऐं कुझु पर्जर, इहे सऊदी अरब जी कमाई में ठाहिया। हीअ मूं 20-25 साल थी आहिनि वरिती ज़मीन, त मूंखे जेका प्रॉपर्टी ठही उन जा करोड़ों रुपया मिलनि था। हा, सऊदी अरब जी कमाई में। जो हीअ जेको मुंहिंजी जॻह ॾिसो था भाई, हीअ आहे 1.5 लख जी सॼी ठहियल। हाणे हीअ करोड़ में बि नथी ठहे, हाणे त करोड़नि में हाणे भई किथो कहिड़ो मां विकिणां कोन थो। मूंखे त हीअ 2 10 करोड़ जी आहे। हीअ दुकानु आहे, होटल आहे, ॿियो हेॾे होटल आहे मीरापुर रोड ते बि, उहो बि होटल वॾो आहे, घर आहे मथां ॿी सॼी पई आहे। इहा मोरी प्रॉपर्टी आहे। चाचे मोहम्मद आचर चवाण सां मुख़्तसिर कचहरीअ बाद हाणे अचो त संदसि आत्मकथा जो तत्व कढूं। नंबर 1, इंसान ठगियुनि ऐं बेमानियुनि खां सवाइ बि करोड़पति थी सघे थो। बसि खेसि चाचे मोहम्मद आचर वांगुरु महिनत ऐं जुस्तजू करणी आहे। संदसि क़िस्मत साथ ॾिए त ॿेड़ा पार थियो वञनि। नंबर 2, चाचे मोहम्मद आचर सॼी उमिरि सचाईअ सां गुज़ारी। हिन ईमानदारीअ सां जेकी कुझु जोड़ियो, उन जो लाभ ॿियनि खे मिलंदो, छो जो हिते हर को मुसाफ़िर माण्हू आहे। नंबर 3, चाचे मोहम्मद आचर करोड़पति हूंदे बि ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारी, अञा बि पंहिंजी मिल्कियत हीअं सां हंडाए वेठो आहे। हाणे त करोड़नि में हाणे भई किथो कहिड़ो मां विकिणां कोन थो। खेसि पंहिंजी मिल्कियत सां एॾो प्यार आहे या हू पोइरनि लाइ मिल्कियत छॾे वेंदो, उन बाबति कुझु चई नथो सघिजे।